बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं अल्लाह तव्हांखे हर मुसीबत ऐं बलाउनि खां पनाह में रखे। त फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो, तुंहिंजी अमड़ जी साहिड़ी जेतिरी बि हलंदी कान्हे। सारियुनि जे लाबारे जे मुद में लाड़ जा मिसकीन माण्हू लाबारे सांघे लाड़ काहे ईंदा हुआ त जीअं लाबारे वारी मज़दूरी करे के अन्न दाणा ऐं जानवरनि लाइ पाण पलाल साहिड़ियुनि हिक भेरे मुद हलंदी। वतायो बि उतां लंघियो थियो ॾिठाई त के फ़क़ीर वल्ह जा भाकुर भरियो पिया वञनि। पुछाऊं त किथां आंदो अथव? चयाऊं लाबारो कयो अथऊं। फ़क़ीर दिलि में चयो त आऊं बि लाबारो करे कुझु पलाल अम्मा जे ॻऊं लाइ खणी वञा त जानवर बि मिली पवंदा, पिया भत खाईंदासूं। पर जान खणी ॾिसे त आसपास जूं ॿनियूं त लाबारूं थी चुकियूं हुयूं। फ़क़ीर लाबारियुनि खां अलाह जे नाले ते पलाल पिनण लॻो। कंहिं ॾिनुसि थे त कंहिं कोन थे ॾिनुसि। जॾहिं पंहिंजे ॻोठाए लाबारियुनि खां घुरियाईं त हिकु मर्द वताए खे 2 मुठियूं पलाल जूं खणी ॾिनियूं। ओचितो उन मर्द जी ज़ाल पुठीअ वराई ॾिठो त वताए खे मुड़ुसु पियो वल ॾे। थोरो वल ॾिसी मुड़ुस खे चयाईं, सुञाणी नथो त उहो मुंहिंजी फ़िलाइणी साहिड़ी जो पुटु आहे? ॾिनो छा अथसि? माउ सां ॻाल्हि कोन कंदो त मासीअ हूंदे मुठ पलाल जो मिलियो। ज़ाल जे चवण ते हमराह पलाल जो वॾो भाकुर भरे ॾिनुसि। फ़क़ीर आसमान ॾांहुं ॾिसी चयो, हायड़े मुंहिंजा मालिक, तुंहिंजी त अमड़ जी साहिड़ीअ जेतिरी बि हलंदी कान्हे। अलाए जे कीअं पियो जहान हलाईं।